क़िबला हज जी क़ुर्बानी जे मुतालिक़ छा अहकाम आहिनि ऐं ही क़ुर्बानी कहिड़े हाजी ते वाजिबु आहे, इन जो सही वक़्तु छा आहे? पहिरियों त इहो यादि रखणु घुरिजे जो हिकिड़ी क़ुर्बानी जेकी क़ुर्बानी जे ॾींहं में लाज़िम हूंदी आहे, उहा ग़ैर हाजी या जेके काथे बि मौजूदु आहिनि हिकिड़ो वाजिबु क़ुर्बानी आहे, उहा अदा करणी आहे। उन सां गॾोगॾु हाजी ते बि हिकिड़ी क़ुर्बानी हूंदी आहे। इन में इहा तफ़सील यादि रखो जो हाजी या हज जा टे क़िस्म आहिनि। हिकिड़ो हज इफ़राद आहे, हिकिड़ो हज किरान आहे ऐं हिकिड़ो हज तमत्तो आहे। हज इफ़राद जो मतिलबु आहे अकेलो हज, यानी जंहिं हाजी सगोरे सिर्फ़ु हज जो एहराम ॿधो, उन हज जे महीननि में उमिरो न कयो। घणे क़दुरु इहो जेको हज जो क़िस्म आहे, इहे उतां जा जेके रिहाइशी हूंदा आहिनि या जेके हरम जी हुदूद में रहंदा आहिनि या जेके हिल में रहंदा आहिनि, जीअं जदे रहण वारा थी विया, त उहे जेके माण्हू आहिनि उन इजाज़त वठी जॾहिं उहे परमिट वठी हज कंदा आहिनि त उन्हनि जो हज तक़रीबन हज इफ़राद हूंदो आहे। या पोइ जेके हाजी मसलन उहे लास्ट आख़िरी फ़्लाइटुनि में था वञनि या बिल्कुलु आख़िरी ॾींहंनि में था वञनि, मसलन को जेको आहे 5-6 ज़िलहजा ते थो वञे या 7 ज़िलहजा ते थो वञे, हाणे 8 ज़िलहजा ते त मिना वञिणो आहे, त अहिड़ा हाजी जेके आहिनि उहे हज इफ़राद कंदा आहिनि, यानी डायरेक्ट हज जो एहराम ॿधींदा आहिनि। हज इफ़राद करण वारे हाजी ते क़ुर्बानी वाजिब न आहे, अलबत्ता मुस्तहब इहो आहे, सवाब इन में आहे त उहो बि क़ुर्बानी करे अगरि उनखे सघ मौजूदु आहे, ताक़त आहे इन जी। बाक़ी जेके ॿिया क़िस्म आहिनि, हज तमत्तो ऐं हज किरान। हज किरान जो मतिलबु हूंदो आहे जंहिंमें हाजी सगोरो उमिरो ऐं हज ॿिन्ही जो गॾु एहराम ॿधंदो आहे। पहिरियों उमिरो कंदो आहे, पोइ एहराम जी हालति में ई मौजूदु रहंदो आहे। जॾहिं हज जा ॾींहं ईंदा आहिनि त पोइ हज जे लाइ रवानो थींदो आहे, मिना वेंदो आहे, मुज़दलिफ़ा वग़ैरह, इनखे हज किरान चइबो आहे। ऐं हिकिड़ो हज तमत्तो हूंदो आहे। हज तमत्तो जो मतिलबु आहे त पहिरियों हाजी सगोरो उमिरे जो एहराम ॿधंदो आहे, पोइ उमिरो करण खां पोइ एहराम जी पाबंदियुनि खां आज़ादु थी वेंदो आहे, आम रूटीन में रहंदो आहे। जॾहिं हज जा ॾिहाड़ा वेझा ईंदा आहिनि त पोइ उहो हज जो एहराम ॿधंदो आहे। घणे क़दुरु, यानी असां चई था सघूं त 75% या 80% घणे क़दुरु जेके हाजी आहिनि जेके ॿाहिरियों अचनि था, उहो इहे इन क़िस्म वारो हज तमत्तो ई कंदा आहिनि। त हज किरान वारे ते हज तमत्तो ॿिन्ही ते हज जी क़ुर्बानी वाजिबु आहे। हाणे हज जी क़ुर्बानी वाजिबु थियण में बि जेके आहिनि इन जे अंदरि, यानी क़ुर्बानी जे अंदरि बि 2-3 वाजिब आहिनि। नंबर 1 वाजिबु इहो आहे त हज जी क़ुर्बानी हरम जी हद में थींदी। अगरि कंहिं हाजी सगोरे हज जी क़ुर्बानी कई पर हरम जी हद में न कयईं, ॿाहिरि कयईं, त उन ते हिकिड़ी ॿी क़ुर्बानी यानी दम वाजिबु थी वेंदो। अहिड़े तरीक़े सां जेकी हज जी क़ुर्बानी आहे उन जे लाइ हिकिड़ो वक़्तु बि ख़ासि थियल आहे। हज जी क़ुर्बानी जो जेको वाजिबु वक़्तु आहे उहो 10 ज़ुल्हजा, 11 ज़ुल्हजा, 12 ज़ुल्हजा, इहे 3 ॾींहं आहिनि। 10 ज़ुल्हजा जी सुबह सादिक यानी फजर जो वक़्तु शुरू थियो, उन वक़्त खां क़ुर्बानी जो वक़्तु शुरू थो थिए, ऐं 12 ज़िलहजा जी मग़रिब जे वक़्त खां पहिरियों सिज लहण खां पहिरियों इहो इन जो वाजिबु वक़्तु आहे। इन वक़्त में अगरि हाजी सगोरे क़ुर्बानी कई त उन जी क़ुर्बानी थी वेंदी। इन खां अगरि पोइ कयईं त क़ुर्बानी पोइ बि थी वेंदी, पर क़ुर्बानी वक़्त में करण जो जेको वाजिबु हो उन जे छॾण करे उन ते हिकिड़ी ॿी क़ुर्बानी यानी दम वाजिबु थींदो। त हुदूद हरम में क़ुर्बानी थिए, ऐं जेके 3 ॾींहं ॿुधाया विया इन विच में क़ुर्बानी थिए, ऐं हिकिड़ो टियों बि वाजिबु आहे। इन वाजिब जी बि तफ़सील ॼाण ज़रूरी आहे। घणे क़दुरु हाजिन खे इन 3 वाजिब में मसलो थी वेंदो आहे। उहो इहो छाहे जो 10 ज़िलहजा ते हाजी वक़ूफ़े मुज़दलिफ़ा खां पोइ जॾहिं रमी करणु ईंदो आहे त उन ते तक़रीबन 3-4 ज़िमेदारियूं ईंदियूं आहिनि। सभिनि खां पहिरियों उहो रमी कंदो, वॾे शैतान खे पथरी हणंदो, 7 पथरियूं हणंदो, रमी कंदो। ॿिए नंबर ते पोइ वाजिबु अचे थो क़ुर्बानी कंदो। उन खां पोइ 3 नंबर ते अचे थो हलक यानी मथो कूड़ाईंदो, या तक़सीर यानी पंहिंजा वार आङुर जे पोरे बराबरि जेको आहे उहो कटींदो। इन्हनि 3 शयुनि में तरतीब वाजिबु आहे। यानी अगरि कंहिं हाजी ईअं कयो जो उन जी क़ुर्बानी पहिरियों थी वई, रमी पोइ कयईं, या रमी पहिरियों करे छॾियईं ऐं मथो कूड़ाए छॾियईं ऐं क़ुर्बानी पोइ कयईं, अहिड़ी सूरत में तरतीब छॾण जो जेको वाजिबु आहे उन जे करे बि उन ते दम लाज़िम अची ईंदो।
इन में बि घणियूं बारीकियूं आहिनि, इन जो ख़ासि ख़्यालु रखणु ज़रूरी आहे। जेकी हज जी क़ुर्बानी आहे उन जा तमामु उहे शर्त आहिनि, शर्त शराइत आहिनि जेके आम क़ुर्बानी जा हूंदा आहिनि। यानी अगरि उहो ॿकर थो क़ुर्बान करे, ॿकरी थो क़ुर्बान करे, घेटो थो क़ुर्बान करे त उहो घटि में घटि 1 साल जो हुजे। अगरि घेटो आहे उहो अगरि 6 महीननि जो आहे पर अगरि उनखे 1 साल जे जानवरनि में रखियो वञे त फ़र्क़ु महसूसु न थिए त उन जी क़ुर्बानी बि थी सघे ऐं उन में कंहिं क़िस्म जो ऐब न हुजे। त जेके शर्त क़ुर्बानी जे आम क़ुर्बानी जे जा आहिनि उहे ई शर्त हज जी क़ुर्बानी जा आहिनि। इन्हनि जो ख़ासि ख़्यालु रखणु ज़रूरी आहे। उन सां गॾोगॾु हिकिड़ी अहम ॻाल्हि इहा बि ज़रूरी आहे, इन खे बि हाजी सॻोरा सम्झनि त जेके हाजी सॻोरा आहिनि उन्हनि जी हज जे ॾींहंनि में 2 कैटेगरियूं हूंदियूं आहिनि। हिकिड़ा उहे हूंदा आहिनि जेके मुक़ीम हूंदा आहिनि, हिकिड़ा उहे हूंदा आहिनि जेके मुसाफ़िर हूंदा आहिनि। हाणे केरु चवंदो त हाजी त सॼा ई जेके ॿाहिरां अचूं था मुसाफ़िर आहिनि, पर शरई हुकमनि जे लिहाज़ सां के हाजी पंहिंजे शेड्यूल जे करे जेके मसलन सरकारी हज ते शुरू जी फ़्लाइटुनि में विया त तक़रीबन अंदाज़ में उहे मुक़ीम थी वेंदा आहिनि। त ख़ुलासे कलाम इहे त जेके मुक़ीम हाजी आहिनि ऐं उन्हनि हज तमतो या हज किरान कयो आहे त हाणे उन्हनि ते 2 क़ुर्बानियूं लाज़िम थींदियूं, हिकिड़ी हज जी क़ुर्बानी ऐं हिकिड़ी जेके क़ुर्बानी जे ॾिहाड़े में क़ुर्बानी वाजिबु थींदी आहे उहा बि उन्हनि खे करणी हूंदी। अलबत्ता उन्हनि खे एतिरी इजाज़त मिलंदी जो जेकी क़ुर्बानी जे ॾिहाड़े वारी क़ुर्बानी आहे उहा उन्हनि खे हुदूद हरम में करणु ज़रूरी न आहे, पंहिंजे मुल्क में बि करे था सघनि, पंहिंजे कंहिं वारिस खे भाउ खे ॿुधाए छॾनि। अलबत्ता अफ़ज़ल इहो आहे त उहा क़ुर्बानी बि हुदूद हरम में कनि, छो त हुदूद हरम जे अंदरि 1 नेकी 1 लख नेकी जे बराबरि आहे। अलबत्ता जेके मुसाफ़िर हाजी आहिनि त उन्हनि ते सिर्फ़ु हज जी क़ुर्बानी आहे, उन्हनि ते क़ुर्बानी जे ॾिहाड़े वारी क़ुर्बानी न आहे। केरु हाजी मुसाफ़िर आहे, केरु हाजी मुक़ीम आहे, इन जा मसइला सिखण बि लाज़मी आहिनि। इन जे लाइ दारुल इफ्ता अहले सुन्नत सां लाज़मी राब्तो कयो ऐं अमीर अहले सुन्नत दामत बरकातुहुल आलिया जो रिसालो मुसाफ़िरनि जी निमाज़ इहो सिंधी में बि आहे, उन जो लाज़मी मुताबिक़। सिंधी सोशल मीडिया पेज खे लाइक कयो, फॉलो कयो ऐं शेयर कयो।